अस्सलाम वालेकुम किस्सा गो में हाज़िर आहियां हयाती में जॾहिं असां साम्हूं निहारींदा आहियूं ऐं ज़िंदगी जो सफ़र तय कंदा आहियूं त असांजी वॾी निगाह हूंदी आहे उन हदफ़ ते जेको असांखे हासिलु करणो हूंदो आहे असीं सुठी गाॾी चाहींदा आहियूं असीं सुठो बंगलो चाहींदा आहियूं असां चाहींदा आहियूं त असांजी ख़ूबसूरत शादी थिए ऐं असीं ज़िंदगीअ में कंहिं आला मक़ाम ते पहुचूं ऐं असीं जॾहिं कंहिंखे ॾिसंदा आहियूं त सोचींदा आहियूं त इहो त मां थी सघां थो मूंखे कोशिशि करे अहिड़ो थियणु घुरिजे पर छा करे असां इहो सोचियो आहे असां कॾहिं ग़ौर कयो आहे त जेको साम्हूं असांजी सतह खां हेठि माण्हू आहे इहो बि त मां थी सघां थो न इहा ॻाल्हि तमामु अहम आहे हमेशह असां मथे ॾिसंदा आहियूं पर असांखे हेठि निहारणु घुरिजे त जीअं शुकुरु असांजे भलाए पवे पर असांखे इहा सोच बि त साम्हूं थियणु घुरिजे त इहो बि त मां थी सघां थो न मां जेको महमूद मुग़ल हिकिड़ो पंहिंजे पाण खे अलाए छा सम्झां पियो थो हींअर मां बि त थी सघां थो त को राति जो को 12 बजे सर्दीअ में सियारे में हुड़ हुड़ कंदे सीअ में माण्हू पैदा विकिणे ॾींहं जो पापड़ विकिणे अख़बारुनि विकिणे कंहिं ॿिए पेशे सां वाबस्ता हुजे उहो सभु कुझु माण्हू पाण त थी सघे थो न ॻाल्हि कंहिंजी हैसियत खे घटि या वधि करण जी न आहे ॻाल्हि इहा आहे त असांखे अल्लाह पाक जी हैसियत रखे थो असांखे सोचणु घुरिजे त असां उन हैसियत ते केतिरा क़ाइमु आहियूं ऐं असांखे उन हैसियत मां केतिरो फ़ाइदो वठणु घुरिजे मिसाल तौरु असां हिकिड़ी शइ नोट कई आहे त असां हमेशह वॾनि जे जेको जिन इमारत जो जेको हिसो हूंदो आहे उन में असां ॾाढा पोइते हूंदा आहियूं ग़ौर कजो हिन ॻाल्हि ते मिसाल तौरु तव्हां कंहिं ब्रांडेड शॉप ते वेंदो त हुते हज़ारनि में सामान वठो था ऐं जेकॾहिं प्राइस टैग में जेकॾहिं को रुपयो बि उन्हनि जे पारां आहे त हू तव्हांखे वापसि कोन मिलंदो ऐं तव्हां हुते घटि में नथा करे सघो दादा हीअ 3,900 रुपए जी शइ आहे मूं वटि 3,500 आहिनि या 3,850 रुपया आहिनि मां ॾेई सघां थो जवाबु मिलंदो न पर हिते असीं जॾहिं कंहिं भाॼीअ वारे खां को सामान वठंदा आहियूं हमेशह घटि कराईंदा आहियूं 5 रुपया किलो ते ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं तूरियूं 5 रुपया घटि मिलनि असीं राति जो देरि सां निकिरंदा आहियूं छाकाणि त भाॼी सस्ती हूंदी आहे ऐं भाॼीअ वारो उहा भाॼी ईअं ई विकिणी करे जान छॾाए छाकाणि त ख़राबु थी वेंदी पोइ कुझु पैसा पंहिंजे घर खणी वेंदो आहे असीं चाहींदा आहियूं त असीं माण्हुनि सां मोल तोल कयूं ऐं उन्हनि सां चाहींदा आहियूं मोल तोल करण जेके असांखां घटि हूंदा आहिनि अॼु किसको में हथ वधी तव्हांखे गुज़ारिश करणु चाहियां थो छा थींदो जेकॾहिं 5 रुपया हिकिड़े किलो ते बची पिया त छा थियो 50 रुपया बचा 10 किलो ते 8 किलो ते घणो बचायोसीं ऐं वरी जेको ठेलो आहे हुनजो उन ते घणनि लखनि जो सामान पियल आहे हुते 1,000-2,000 जो सामान हूंदो उन ते केतिरी बचति कंदो शाम जो छा वठी वेंदो पिज़ा वठी वेंदो बर्गर वठी वेंदो ज़िंगर वठी वेंदो पंहिंजे घर वारनि लाइ छा वठी वेंदो छा उहो 2 किलो तेल वठी वेंदो छा 2 किलो तेल उन्हनि खे पियारींदो ग़ौर कयो थोरो ग़ौर कयो कॾहिं असां ईअं कयो आहे त असां हुनजी तरपरदा मदद कयूं असां चाहियूं त ठीकु आहे उहो जेको ॿोल चवनि था असीं हुनखे ओतिरा ई पैसा ॾियूं तव्हां चओ त महांगो आहे ॾाढो जेकर महांगो आहे त पोइ ब्रांडेड कहिड़ा सस्ता आहिनि उते छो असां ईअं कयूं हीअ ज़िंदगी जो हिकिड़ो शहर आहे जेको ॾियणु घुरिजे ज़िंदगी जो हिकिड़ी मदद आहे साथ आहे जेको अडॉप्ट करणु घुरिजे असांखे हमेशह अॻियां वधी कमु करणु घुरिजे ॾाढो खिलंदा आहिनि दोस्त हिन ॻाल्हि ते पर कॾहिं ईअं थियो आहे त तव्हां 1,000 रुपए किलो ज़ैतून खाधा हुजनि ईअं थियो आहे कॾहिं ईअं थियो आहे त तव्हां उन ज़ैतून वारे खां किलो जेको 30 रुपया 35 रुपया 40 रुपया वठी करे ऐं 1,000 रुपया हुनजी हुन ॻूड़ जी अठा रखी चयोसि त बाबा हीउ तुंहिंजो आहे अॼु का सुठी शइ वठी वञिजांइ थी सघे थो न ईअं कंहिं बादशाह जे इलाए चयो वञे थो त जॾहिं हू गिरफ़्तार थियो हुयो त ॿिए बादशाह खां उसि पुछियो शायदि सबुक्तगीन जी ॻाल्हि आहे इहा त तोसां कहिड़ो सलूक कयो वञे त हुन वराणियो हुयो त मूंसां ओहिड़ो सलूक कर जेको बादशाहनि सां कंदा आहिनि तव्हां बादशाह आहियो ग़ौर कयो पंहिंजी अंदर में पंहिंजे वजूद में परवरदिगार तव्हांखे जॾहिं हस्ती ठाहे थो त साम्हूं वारे सां हस्ती वारो सलूक कयो हीअ अर्ज़ आहिनि कुझु ज़िंदगी गुज़ारण जा तरीक़ा आहिनि मौला करे त असां सभिनी ते महिर हुजे सम्झ अचे ऐं असां रब जे पारां कंहिंजी मदद करण वारा हुजूं भलाई हुजनि जिते बि ख़ुशी जो शाद आबाद जो मौला जे हवाले फ़ीमान अल्लाह